नासिन ख़बर मां ॾींदासीं। कराची में सिंध पुलिस में 2010 ऐं 2016 में जूनियर क्लर्क तौर भर्ती थियल 139 ॼणनि खां ॿीहर टेस्ट वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। CPO ऑफिस जे ज़रियनि वटां ख़बर पई आहे त पुलिस खाते में भर्ती कयल 139 जूनियर क्लर्क 28 नवंबर ते ॿीहर लिखत में टेस्ट ॾींदा। CPO ज़रियनि मूजिबि ॿीहर टेस्ट वठण जो मक़सदु भर्ती कयल क्लर्क जी क़ाबिलियत जाचणु आहे। ज़रियनि जो चवणु आहे त टेस्ट में कामयाब न थियण ते भर्ती कयल क्लर्क खे नौकरी मां बरतरफ़ कयो वेंदो। ख़बर मां ॾेई रहिया आहियूं। कराची में सिंध पुलिस में 2010 ऐं 2016 में जूनियर क्लर्क तौर भर्ती थियल 139 ॼणनि खां ॿीहर टेस्ट वठण जो फ़ैसिलो कयो आहे। CPO ऑफिस जे ज़रियनि वटां मालूम थियो आहे त पुलिस खाते में भर्ती कयल 139 जूनियर क्लर्क 28 नवंबर ते ॿीहर लिखत में टेस्ट ॾींदा। CPO ज़रियनि मूजिबि ॿीहर टेस्ट वठण जो मक़सदु भर्ती कयल क्लर्क जी क़ाबिलियत जाचणु आहे। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त टेस्ट में कामयाब न थियण ते भर्ती कयल क्लर्क खे नौकरी मां बरतरफ़ कयो वेंदो। ख़बर मां ॾियूं पिया। सिंध पुलिस में 2010 ऐं 2016 में जूनियर क्लर्क तौर भर्ती थियल 139 ॼणनि खां ॿीहर टेस्ट वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। CPO ऑफिस जे ज़रियनि वटां मालूम थियो आहे त पुलिस खाते में भर्ती कयल 139 जूनियर क्लर्क 28 नवंबर ते ॿीहर लिखत में टेस्ट ॾींदा। CPO ज़रियनि मूजिबि ॿीहर टेस्ट वठण जो मक़सदु भर्ती कयल क्लर्क जी क़ाबिलियत जाचणु आहे। ज़रियनि जो चवणु आहे त टेस्ट में कामयाब न थियण ते भर्ती कयल क्लर्क खे नौकरीअ मां बरतरफ़ कयो वेंदो। वधीक तफ़सील वठंदासीं हिकु भेरो ॿीहर इसाक सरकी खां। जी इसाक अपडेट कजो। हाँ बिल्कुल। सिंध में मादी में जेके भर्ती थियण वारा पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जी नौकरी ख़तरे में थिए जॾहिं त 2012 खां 2016 ताईं जेके भर्ती थियल क्लर्क आहिनि उन्हनि जो टेस्ट हिकु दफ़ो ॿीहर वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जंहिंमें 139 जेके जूनियर क्लर्क आहिनि उन्हनि जा जेको 28 नवंबर ते ॿीहर जेके टेस्ट CPO में वरिता वेंदा। जॾहिं त जेको टेस्ट आहे उहो तफ़सीली वरिता वेंदा। जॾहिं त ॿियो टेस्ट जेको आहे वठण में जेके मुलाज़िम उन्हनि जी क़ाबिलियत खे जाचण लाइ जेको इहो टेस्ट वरितो वेंदो। इहो CPO ज़राए जो चवणु आहे। जॾहिं त टेस्ट में जेका नाकाम थियनि जेके क्लर्क आहिनि उन्हनि खे नौकरी मां बि बरतरफ़ कयो वेंदो। जॾहिं त हिन हवाले सां जेको आहे AIG एस्टेब्लिशमेंट सलमान शाह पारां जेको नोटिफिकेशन आहे उहो जारी कयो वियो आहे। ठीकु आहे इसाक सरकी, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।